वाले सां मुंहिंजो वॾो भाउ हुयो ऐं ॻोठी जो वॾो ऐं असां सभु पूरे मलीर वासियुनि जो वॾो उन जो विछोड़ो मुंहिंजे ख़्याल में पूरे मलीर बल्कि सिंध जो विछोड़ो आहे। असां कल्ह उनखे मणे मिटी जे हवाले करे छॾियो जेको न थियणु खपे आहे। अगरि सिंध गवर्नमेंट ऐं मलीर जा MNA MP उनजी पोइवारी कनि हा, उनजो इलाजु कंहिं ॿाहिरि मुल्क कराइनि हा त आउं सम्झां थो त गुलसन न वञे हा, असांजे हथ में न वञे हा। हिकिड़े हवाले सां मां सम्झां थो त हीउ गुलसन जो क़तलु थियो आहे। अगरि इहे मालिकी कनि हा, अगरि मलीर जा नुमाइंदा जेके अॼु असेंबली में उनजे नाले सां का बिल्डिंग का रोड ठाहिण जी नाले रखण जी कोशिशि कनि था, इहो करारदाद जेको आहे असेंबली में अॻु में पास कनि हा, उनजो इलाजु ॿाहिरि मुल्क कराए सघे हा थी। अगरि उहो कनि हा त इहो नुक़सानु असांखे न थिए हा। त मां सम्झां थो त गुलसन कलमती जो विछोड़ो तमामु वॾो नुक़सानु आहे त हिते ख़लाशात को क़यामत ताईं पुर थिए त मूंखे नथो अचे थो कि क़यामत ताईं इहा ख़िलाफ़ पुर थी वेंदी। पर असीं सिर्फ़ु दुआ करे सघूं था त अल्लाह ताला उनखे जन्नत में जाइ ॾे ऐं असांखे सब्र जमील अता फरमाए। आमीन। बिल्कुलु इलाज में गफ़लत थी आहे। गुलसन शुरू में मेमन हॉस्पिटल में एडमिट हो, इनखां अॻु में जेको आहे प्राइवेट जॻह ते पंहिंजो इलाजु कराईंदो रहियो आहे। सिंध हुकूमत उनखे डाव में एडमिट करायो। शुरू में कुझु तबियत बहितर थी, को मरीज़ त ईअं त कोन थो चवंदो त मां मरां पियो, उहो त लाज़मी चवंदो त मुंहिंजी तबियत में कुझु बहितरी आई आहे। पर अगरि तबियत बहितरी आई त उनखे ॿाहिरि मुल्क खणी वञनि हा, जिगर जो ट्रांसप्लांट कनि हा, उनजे गुर्दनि जो डायलिसिस जो मसइलो गुर्दनि जो ट्रांसप्लांट कनि हा त मुमकिन हुजे हा उहो अॼु असां में हुजे हा। पर मां सम्झां थो सिंध गवर्नमेंट जी नाहेली आहे जो असां हिकिड़ो हीरो असां ज़ाया करे छॾियो। ठीकु आहे।